कोने खैर ताहे बापू आऊं जो आहियां मुझे वजूद ही ना आहे छा? न न निगरी तूं ही त असांजो सभु कुझु आहीं पर ॿिया घर भाती कोन्हनि छो? हाँ बापू सब भगत जे घर विया आहिनि। हाँ पुट तुंहिंजो मङिलो सिर्फ़ु भगत न आहे हू देश भगत आहे। हुनखे देश जी हिकु ॿिए दग लाइ छॾियो आहे। बापू अमी ही छा चई रहिया आहियो? निगरी हिन लालपुरी सरदार परिवार कॾहिं बि घोड़े फिरंगी जो राज तस्लीम न कयो आहे। ख़बर अथई छो? जॾहिं भगत ॼाओ हो तुंहिंजो पिता किशन सिंह ऐं ताया सरण सिंह तुरम यात्रा ते हुआ। घोड़नि ख़िलाफ़ मोर्चो कढण जे करे जेल में हुआ। जी बापू जॾहिं बि भगत मिलंदो आहे त अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे। मुंहिंजियूं अखियूं त हिनखे पसंदि लाइ आथियूं हूंदियूं आहिनि। पर हू त हर वक़्तु राजनीतिअ जूं सियासत जूं ॻाल्हियूं कंदो रहंदो आहे। हाँ मुंहिंजी धीअ के माण्हू पंहिंजी उमिरि खां वॾियूं ॻाल्हियूं सोचींदड़ ऐं वक़्त खां घणो अॻिते निकिरी वेंदा आहिनि। मां ॿुधायां थो त भगत ॻोल्हनि मां हिकु आहे। चङो थी मां वञा थो भगत खे ॻोल्हण। उहो ई त असांजो आईंदो आहे। पर भगत अलाए किथे हूंदो।
हिकु नयो राह जो राही बणिजी चुको हुयो। अवामी तहरीक खां पोइ कांग्रेस बंद थी वई आहे। फक़त स्वराज पार्टी गांधीअ जे आसेस सां जोड़ वांगुरु चुरी रही आहे। विरले कोई अवामी जलसो थिए थो। कानून साज़ इदारनि खां ॿाहिरि काई सियासी चुप न रही आहे। अक्सर इनकलाबी जेलनि में आहिनि। सारे हिंदुस्तान ते निरासाई छायल आहे। बम्बई, कलकत्ते ऐं कानपुर में मज़दूरनि जबरदस्त हड़तालूं कयो। जिन बाहरी दुनिया जो ध्यान त छिकाए, लेकिन देश में काई हलचल पैदा न थी। मायूसी की फिजा में कुछ इनकलाबी नौजवाननि दहशत अंगेजी के सियासी निजात जो जरियो समझो। लाला लजपत राय के साम्राज्य मारे छे। इवे सजोई योगवा इवे सजोई योगवा मन रोगी उन जो मोगवा हर ज्ञान लिए जो घेड़ुआ आत मथा जो टेड़ुआ तैरा उभो त्रिशूल करे तो वारी के वैराग करे। तो वारी के वैराग खरे हर त्याग इन्हें जो रोगिया हर माग उन्हें जो रोगिया हर जाग उन्हें जी झूठिया हर लाग इन्हें जी रूठिया जागाल करे तो पूहिया पर परखत मत जी मोहिया जादंड कथा राहिया आजा दंड कथा रागिया जन काशय चूहे चाहिया जा कुतरे बैठो मन मन में ही भिन भिन जोगी बन बन में ही भिन भिन जोगी बन बन में आई भक्त अभूति मातुन जी हर वक्त जटाऊं जातुन ते सिंदूर मिलातुन ते लाए ऐ कूड़ा तीरथ भर जाए वो तकिया तीरथ भेटन था ऐ वर वर मन का मेटन था जो दुख अमरता धरती ते जो दुख अमरता धरती ते ऐ गोरो लचवा धरती ते हर वक्त जुड़िए के जस चई कैदूरा ही जो दस गई वो पैजी पीर विसारन था के घर घंघर में धारन था आई पोथूं पुस्तक पियन था कह झूने रहते जियन था आई उजरे मन के लोयन था पर हर हर धागा धोइन था के जीव विझनता जारन में आई झागे पंथ पहाड़न में था श्रद्धा
किन ओनू कंचन चंगा जो किन जमुना जो किन गंगा जो के दिस तक कवालू गायन था पीरन के बड़पान था के दिस तक कवालू गायन था पीरन के बड़पान था दाता जे दरबार वजन भेरो पंहिंजो कोन वजन के अमृत सरवा जाइन था गुरवाणी जा गुण गाइन था कीचड़ कीड़ा कीड़ा जा देश तने जी पीड़ा सोचिया कहीं जाती या कहीं उनमें झांकी पाती या हर जीव जलह आहे जुठ में अंग्रेज बहादुर जी पुठ में ई राय बहादुर हा 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 ई खान बहादुर हा 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 ई वेही रोज फरंगीअ सां सब कारा भूरे फंगीअ सां के ठाह ठगीअ जा ठाण छा सोचन था छा चाहन था सोच करे ही ठोगीअ कानून हन जा तोरीअ ये पंहिंजा जाड़ ठाहिनि था ऐं देश सॼो फासाइनि था कण कूड़े तानीअ पेटे में ही खाध विझनि था खेते में हर माण्हू जो मन मख जियां हर को अंधी अख जियां ॼण पंहिंजो चारो ॼाणे थो सा लठ सहारो ॼाणे थो सा लठ भने थी लौंगड़ियूं ही खोपरियूं जंहिं वक्त विड़ियूं वहिंवार थिया तंहिं बीछे जा तंहिं जुड़तू आगे पीछे जा जो खून सॼी भिंभलाए थी ऐं वेही चा वेहारे थी जा कस चढ़ी वई कारण ते हर वेहूअ जे वीचारण ते सा कीअं रहे ही ढांढो ढांचो कीअं रहे जी समूरा झूठाए जी समूरा झूठाए हर पंध मुरे जी मोचनी हर सोच अजाई लोचनी हर शंकर शुन्य बोले तो कोन में उन्न बोले तो था ज्ञानी भाषा पढ़ बोली में तर्कण वाला कर बोली ज्ञानी भाषा पढ़ बोली में तर्कण वाला तर बोली ऐं अंत काल के सोची था पर कोन हाल के सोची था पर कोन हाल के सोची था को गौतम को गांधी पर देश मथान जा आंधिया पर देश मथान जा आंधिया सा कीअं करे कंहिं कोन चयो सा कीअं करे कंहिं कोन चयो से जेड़न भेजन जे मंतर चारो चारिन था चोरे चाक निहारिन था अहिड़ा औठा दस सदियन जो घाव वही नासूर थियन
जे हिप ग्रंथन खे को दान बचायूं देव करे कीअं रावण जहिड़ी रात करे आवाथ वञी वनवास वतो हिन हिन कुंभकर्ण जो नाहे पतो छा छा निंगन हुनजी टुटणी आहे छा बात कॾहिं बि न फुटणी आहे क्या प्रसाद मूं उन ते हर हर सोचियो मूं उन ते हर हर सोचियो आहे ऐं रोज़ लहू में लोचियो आहे हिते घर घर मूंखण जीअनि था ऐं माण्हूअ जो रतु पीअनि था पग पग कारा नाग पलनि ऐं हेॾा सारा नाग पलनि पर तुम ते जेको वार करे ऐं बहिते अत्याचार करे हू जनम जनम अपराधी आहे कीअं देश सॼे चुप साधी आहे केॾी बर्फ़ हमारिया ते कीअं चइजे सा कंहिं वक़्तु विझे कीअं चइजे सा कंहिं वक़्तु विझे ओ शाल भटा घनघोर उठे ऐं उभरी ज़ोरां ज़ोर उठे ओ शाल तिखा तूफ़ान अचनि ऐं गाज करे घमसान अचनि ऐं धूल गिरीअ खे थधिकाइनि जो कंहिंखे कोन कंदो आहे जो
तो मन मन खे बेवार सड़े पर ताप वियो कहे देश लगे पर ताप वियो कहे देश लगे हे देसी हर को शिवाजी ये भुवन खेली आजी अज बिहड़ूंगा का मंजिल मूर न मिलनिया ये धरती बेच तक खेलनिया ये लुढ़क लघुअ जा झोलीअ में ये बिक बिक पंहिंजी ॿोलीअ में ये आना कान कारज में ऐं हर हैरानी कारज में एक बम उड़ाए सघंदो आहे सो मक़सद पाए सघंदो आहे हा एक बम उड़ाए सघंदो आहे सो मक़सद पाए सघंदो आहे जो कोई झूर सियासत जे इन आली नूर सियासत जे सव सालन मूर न पातो आ अज माहू बातो आ ही बम धमाके सां फाटी ही तारूं खे तड़फाईंदो ऐं उभरी हर को ॻाईंदो कि ही त अनोखा धरतीअ जा ऐं आज़ादीअ जी सैन हणी हर देही थींदो देह धणी हिन बम गोले सां बर्बादी थी ओड़े आणे आज़ादी हा देही हर हर हंसा कन ऐं पंहिंजा देही संसा कन चयो कंहिंजी हत्या नाहे चङी ॼण पंहिंजी हत्या आहे चङी कल लाला लजपत राय हो छा मणिया वारो मुड़सु हो सुखदेव कल लाला लजपत राय हो छा मणिया वारो मुड़सु हो ही तंहिं लाइ हर हर रोअनि था ऐं रोई रोई दुख खे धोइनि था वो गोरा टहक देई था रात गुजारन मधुमई ऐं रंभा संभा नाच करे ऐं विस्कीअ झिरमिर जाम भरे थी कहिड़ा गुट गुट पीअण था ऐं ॼवरनि वांगुरु जीअण था ऐं ॻाइनि था ए बरतानिया तूं छो लिखे कर राज सदाए बरतानिया तूं छो लिखे अफ़सोस सां था ॻायूं साॻिया गीत न हू गीत मनोहर मुरलीअ जा के गवाले जा के गोपीअ जा ऐं बरंदा वन में घारियूं था के वक़्तु अयोध्या सारियूं था ऐं राम राज लाइ विस्कूं था के वक़्तु अयोध्या सारियूं था ऐं राम राज लाइ विस्कूं था ऐं सांब राज खां किस्कूं था राजगुरु का जमुना करते झूलन में ॼण फट लुडन था फूलन में ऐं पंहिंजा मुस्लिम भाइर कुण थी जाताए साॻी ॾाए हू पंहिंजे लोहे में लोचिन था ईरान अरब जो सोचिन था तन लाइ सनूसी सूडानी को अब्दाली को अफगानी का झूठी जन्नत खाए थो पोइ हर को तहले काहे थो ऐं कंध लताड़े पीपूअ जो ऐं रत लताड़े पीपूअ जो थो पहुचे ख़्यालीअ दुनिया में अॼु सभई गॾिजी कौल करियो अॼु सभई गॾिजी कौल करियो सभु कुझु गांवा दौड़ करियो जीअं दरियाहनि जा रत वहे को वाहन रेले मंझ रहे ई देश निमाणी रिढ जियां ॼण आहे साणी रिढ जियां
ऐं उनजे तेजी तरफ़ बगड़ ही चीर फाड़ में सब बर हर वक्त सां भरनि था छा ऊंची कर सां भरनि था अॼु उथणो आहे शींहं ॼण कंहिं आंधीअ अंदर मींहुं अॼु उथणो आहे शींहं ॼण कंहिं आंधीअ अंदर मींहुं ॼण ऐं गोड़ा गोड़ उसाइणो आहे हा ताबड़ तोड़ उसाइणो आहे ऐं गोलनि सां घमसान करे ऐं लाशनि सां मैदान भरे अॼु मारी मारे वरणो आहे ऐं ॾाढा ॾारे वरणो आहे का भीख न आहे आज़ादी जे कोई चाहे आज़ादी हू दूर न सोचे गांधीअ जो ऐं यारो न्यापो गांधीअ जो आघात खां बदतर आहे जा निंड असांजे घर घर आहे ही बम उड़ाए वञणो आहे ही बम उड़ाए वञणो आहे ही बम उड़ाए वञणो आहे मरकजी असेंबली में बम फाटा ऐं भगत सिंह ऐं हुन जो हिकु साथी
गिरफ्तार कया विया। ॿिन्ही दिलेरीअ सां पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूल कई ऐं खेल जनम टीप ॾिनी वई। कुछ अरसे खां पोइ पुलिस लाहौर में उन्हें तहखाने जो पतो लगायो जिते बम ठाहिया वेंदा हुआ। सुखदेव, किशोरीलाल ऐं ॿिया केतिरा ई इनकलाबी गिरफ़्तार कया विया, जिन मां जयगोपाल ऐं हंसराज बोहरा बासर थी। बिहार, उत्तर प्रदेश ऐं पंजाब में कई गिरफ्तारियों कई हुई के इनकलाबी ज़ेर ज़मीन हलिया विया। भगत सिंह समेत गिरफ्तार थियलनि ते स्पेशल ट्रिब्यूनल अॻियां 1929 में लाहौर साज़िश वारो केस हलाया वियो। 1930 में अदालत जवाबदारनि, उन्हनि जे वकीलनि ऐं बचाव जे शाहिदनि जे गैर मौजूदगी में जुर्तू कार्रवाई कई ऐं भगत सिंह, सुखदेव ऐं राजगुरु खे मौत जी सज़ा ॾिनी। किन खे जनम टीप ॾेई कारे पाणी मोकिलियो वियो ऐं किन खे छॾे ॾिनो वियो। अॼु सुबुह जो 4 बजे भगत सिंह ऐं हुन जे ॿिनि साथियुनि खे फांसी अचणी आहे। रात लड़िया है, रात लड़िया है, आपंध परे जो आपंध परे ये लोग हमेशा लाए लड़न, घर बार छड़न, संसार छड़न, बेमौत मरण, वापस न वरण, ऐं दूरां हिखां को न डरन। के लोग अणाओ सपनों आ, के लोग सणाओ सपनों आ। वो वाले रेगी वेर अन ऐं चूचू चूचू साओ वण।
चूचू चूचू साओ ऐं मध्यम लाट ॾियारीअ जी ऐं चुल्हे चंदन वास वञी चए चंपा कारी चोचीअ में ऐं हथ तए ते रोटीअ में पुस्तक मुंहिंजी झोलीअ में के ॿोल सुरीलीअ ॿोलीअ में ऐं जाप जुगन जे वाणीअ जो कंहिं कोयल कंठ कहाणीअ जो कोयल कंठ कहाणीअ जो अधरात हिंदोरो मीरन जो हो सरहो साथ शरीरन जो हो सरहो साथ शरीरन जो ऐं कोमल निंड निहारन जो दिल प्यास बुझायल प्यारन जो अॼु हर्षे मूंसां मरणी आहे ये सार सूद न वरणी आहे अॼु देह सुझामी वियो आहे सो सपनो खामी वियो आहे जंहिं काल गला गरमाया हा ऐं मन मन मच मचाया हा कल लूणो में ललकार हुई छा धारनि लाइ धिकार हुई अॼु माठ मड़ीअ में भुड़कना किंजकारना का कुड़कना सारो देश मरी वियो आहे अॼु मुंहिंजो डट डरे पियो आहे मां हीअं हारे सोचां थो हीउ जीवन वारे सोचां थो उछाल जान गंवाई आहे छा मुंहिंजी भेट अजाई आहे छा मुंहिंजी भेट अजाई आहे जे कोई चाहे आजादी का चूरी नाहे आजादी जो गेहंदो हो गेहदरंदीअ खे हीअ अणसरंदी हर सरंदीअ खे मन तां विसारींदी आहे ऐं उभरी ॾारींदी आहे ऊचा कोट गुलामीअ वारा इंसानी आजादी प्यारा सिर जी सट सिवा कुझु नाहे छो जो को बि बितीअ जीअं ठाहे जे तोखे आजादी ॾींदो तोखे हासिल कुझु बि न थींदो देर न लॻंदी अणजी वेंदे ज़ंजीरुनि में चढ़जी वेंदे जो झटपट मन को सासीअ जो तो तोड़े झटको फांसीअ जो ऐलाश हवा में लोॾे थो सो हिन धरतीअ खे धोड़े थो कुझु सदियुनि लाइ भौचाल जियां
ही पंहिंजो मौत स्वाल जियां कंहिं वक़्तु तो भई अचणो आहे सो मत अॻे पोइ मचणो आहे जो लहकी सभ खे लाल करे ऐं जंहिंसां बर बर देस भरे हर माण्हू रख न थियणो आहे जीवन जी जख न थियणो आहे को सदियूं रहंदो आहे ऐं रत में रहंदो आहे उन मंज़िल ॾांहुं हयातीअ में जा पाती हुई हुन छातीअ में ऐं जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो आहे हू अॻ खां अॻिरो वरंदो आहे के माण्हू आहिनि ॻान ॾियां थो अरपे जिन खे मौत मया तारीख़ अंदर हू धड़कनि था छामी बालकनि था इन भूम ते भमभट थी कंहिं वक़्तु अचानक प्रगट थी हू पंहिंजो ॿारनि खां ऐं घटि विचनि जा ॻारनि खां छा तुंहिंजी भेट अचाई आहे तो जेका चंड लॻाई आहे को मच उन्हीअ मां बचणो आहे सो ही अॻिते थी ऐं रोअ जूं ललकारूं थी अॻियां मथां घुरी ईंदो ऐं उन खां आजो थी वेंदो बि माण्हूअ कहिड़ी खेप खटी तो वाझूं कर्मनि सां वटे तिन मां का छिक छिपाई आहे ये तुंहिंजी भेट सजाई आहे ये तुंहिंजी भेट सजाई आहे कड़ी भव जी धुणधुणा ये तो में छाजी उतुणा मन मूर्ख तोखे थो काहे आकाश कोई वण आहे ऐं उनजा पन सितारनि जा था तिमकन झिमकन दूर मथां ऐं जीवन अंबोह आहे को चुरंदड़ पुरंदड़ जीत जीअं चोटीअ ते पोएं पन मथां आ जंहिंमें जड़जी सघञा पातार ॾिसी पोलार ॾिसी सो तिन तिन कारूं भार ॾिसी आ हर शइ जंहिंजे घेरे में का आदि जोत अंधेरे में हा उनमें सभु अविनाशी आ ही फांसी कंहिंखे पासे आ ही फांसी कंहिंखे पासे आ बारन में
ऐं पंछियुनि जा फुलवारियुनि ते ही पोया सुपना तारियुनि ते ही सब कुछ मुंह में रहानो आ ऐ मूसा कह में कहनो आ हाँ मुंह में सब अब नासिया ये फांसी के फांसिया ये फांसी के फांसिया हिमेन निहारा भी बन जा, ही तरंगा तारा भी बन जा। हिमेन निहारा भी बन जा, ही तरंगा तारा भी बन जा। था चुपचन सबके चोज मझाए, घोड़ा रोके रोज मझा। का मुल्क अखियों में आने थाए, कोई ढेरो माने था। का मुल्क अखियों में आने थाए, कोई ढेरो माने था। इन सारे सूर समुंदर के जीवन जे जल मंदर के, जीवन जे जल मंदर के। जय जननी जन्मभूमि, जय जननी जन्मभूमि, जय जननी जन्मभूमि, जय जननी जन्मभूमि। जय जननी जन्मभूमि, जय जननी जन्मभूमि, जय जननी जन्मभूमि, तुझी गोद अमरता छी, मिट्टी के मर्यादा छी। तुझे लाए मरी मु माता, जन्म जन्म जा मारत पाता, जन्म जन्म जा मारत पाता। जय जननी, जय जीजी, जय जननी, जय जीजी, जय जननी, जय जीजी, जय जननी, जय जीजी, जय जननी जन्मभूमि, जय जननी जन्मभूमि।
आतंकवादी जो नाश न मिलंदो आहे। ऑल मैन यू कैन गो। हू तुंहिंजे नज़र में आतंकवादी हुयो, पर इतिहास में हू देशभगत आहे। देशभगत रहंदो ऐं अमर आहे, अमर रहंदो। परवाह बिना पर की होता आजाद फिजा छाती दिया मैं काशी हो कल रात भगत सिंह फांसी पे जो भी भूलो गातो ऐ काश हो तारीख जे खूनी गलियों में हर वक्त सदा आई दिया हर वक्त लहू जे
शेख हयात साहब जो मंज़ूर ड्रामो उनखे सिलेक्ट करण महिल तो वटि के ॿिया ड्रामा बि हा या हिनखे तो छो तव्हां सभु पढ़ियल लिखियल माण्हू आहियो, तव्हांखे ख़बर आहे त शेख साहिब असां हिकिड़ो त शेख साहिब तव्हां सभु वाक़ुफ़ु आहियो त पंहिंजे ॿिनि सदियुनि जो वॾो माण्हू जेको आहे शाइरी शेख साहिब 70 साल खनि थींदा शेख साहिब 3 मंज़ूम ड्रामा लिखिया आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो जो मौत आहे, हिकु रनी कोटे जा घाड़ेल आहे, ऐं हिकु ही आहे दोदेसी जो मौत ऐं निसार हुसैनी शेख साहब जी ज़िंदगी में FTC है कराची में कुछ थींदो है। शेख हयात ॿिनि ड्रामनि में 70 सालनि में थियो ऐं 6 साल अॻु में इहा ॻाल्हि मूंखे राखी जी ज़हन में लॻी हिकिड़ी थियणु 6 साल अॻु इतफ़ाक़ सां रंगकोटा धाड़े ऐं ही मूंखे 6 साल में कोन थियो त वरी जॾहिं हीअ बि ॻाल्हि थी त रंगकोटा जा धाड़े कल्चर डिपार्टमेंट सां गॾिजी सां सिंध क्लासिक ड्रामा फेस्टिवल हैदराबाद में कयो त असां उन्हनि खे हुते रनीकोट जा धाड़े न कयो त हितां फ़र्क़ु आई त रनीकोट जा धाड़े न कयो, मूंखे त उहो थी वियो, हाणे थी वियो वरी बि कंदासीं त पोइ हीअ आयो आहे। हिन में ॾिसो त रुॻो उहा ॻाल्हि नाहे पर हू जीअं जिन मौज़ूअनि ऐं जिन मसइलनि खे छुए थो, साॻी ॻाल्हि पंहिंजा मुस्लिम धागा आहे, अमृतसर ईंदड़ जो कहिड़ो हाल आहे, पीरनि ते पड़पाईंदड़ जो कहिड़ो हाल आहे, गुरबाणीअ जा ॻाइनि था, अयोध्या सारीनि था, मतलब ये असांजे हालतुनि सां बिल्कुलु ठकंदड़ आहे बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि नोट कई छा थी वियो त पोइ इहा हाणे दुआ कजो त रोज़ छा थिए त पोइ ही सोशल में 6 साल वठे 6 साल न वठे साल वठे ऐं हिन जे लाइ ताड़ी वॼायो महिरबानी नाज़रीन तारीफ़ पूरी कराईंदी सभ खां बहितर थींदो। मां त चारण खे सुञाणा ऐं मूंखे रुॻो हिकिड़ी ॻाल्हि रुॻो चङी त हिननि में केॾी रुॻो ही पे सुठो लॻो जेल लॻो न त भगत सिंह ॿिया त सिहतमंद फांसी ते बि तव्हां सिहतमंद चाढ़िया सही तव्हां सभिनी जी महिरबानी। हिन में सभु माण्हू ड्रामे दुनिया जा बणियल माण्हू आहिनि, आम ड्रामा न कंदो आहियां, मां बिल्कुलु घटि माण्हू आहियां, ही सभु मां परियां खां शुरू कयां थो, परियां जो वेठो आहे जंहिं सिपाहीअ जो गीत ॻायो हो न अॼु अचरात थरी आहे जेको शेख हयात जो शनील आहे ऐं इन जो सिपाही सलीम मलाह आहे सिपाही जो रोल अदा कयो हो ऐं रामचंद त असां ॼाणूं था न सूफ़ी जेके असांजा माण्हू आहिनि त प्रोफेशनल आर्टिस्ट जेके आमतौर ते थोरा बाक़ी बिल्कुलु नवां संजान जो माइटी मज़ा जो आहे ऐं यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहे रशीद साल महीनो आहे यूनिस सनाई असांजो जेको ड्रामा जो ध्यानु आहे माण्हू ड्रामे खे ॾियारण जे लाइ जॾहिं केरु बि कंदो करे यूनिस सनाई चंद्रशेखर आज चंद्रशेखर जो ॿियो रूप हुयो अली बख्श गुरियानी आहे ऐं हीअ को असां हिनखे जरा गेटअप कराए पिए बैक ते त दाढ़ी न पे मिली, ब्राउन कलर जी दाढ़ी न पे मिली। छो बाबा अंग्रेज जो चेहरे जी दाढ़ी ब्रिटिश राज, अंग्रेज खे नथा चवंदासीं, ब्रिटिश राज जो जेको
ऑफिसर हुयो उनजी करी ॾाढी अड़ी हुजे उन मां मनोहर सत्य नज़र अचणु घुरिजे ॾाढा फिल्म आहे ऐं जंहिं भगत सिंह जो रोल अदा कयो उहो बगदाद में को ॿियो अवेस करनी आहे असां वटि सिंध में छा अवेस करनी आहे सन जो उन दरगाह जा सालोई खानदान गाजी नशीन खानदान आहे नज़र जो आहे अली रोशन हिनखे कोऑर्डिनेट पे कयो न त अली रोशन सब अली रोशन ताली वजंदो रियली असीं पीपल्स पार्टी हुकूमत जे इंतजाम तनक़ीद कंदा रहूं था पिया पर ही कम जेको चङो थिए थो न उन कम में असीं चऊं था त असीं पंहिंजो हिसो विझंदासीं उन करे असां ही ड्रामो कयो इहो नागो पीपल्स पार्टी लाइ पानामा खां पोइ तुंहिंजो ख़्यालु दोस्तों तव्हांजी वॾी महिरबानी सुभाणे 7:30 बजे उर्दू कॉमेडी ड्रामे सां गॾु आर्ट काउंसिल जी मेज़बान हूंदी कल्चर डिपार्टमेंट जे 15,000 यूथ फेस्टिवल हिन फनकारनि जे लाभ में वजाए हिन खे सरदार रमेश सिंह जो सरदार साहब अचो ये जेके असांखे सिखनि जा पटका खणी आणे ॾिना आहिनि कीअं कास्टूम आहे हुन बाक़ाइदा रशीद चाहे तो रती को बुलाया दोस्त है माशाल्लाह ये संदर्भ में ॾाढा खूबसूरत दिल कयो त इहो जेको सिलसिला मज़ाक़ सां साहब ॾाढो खिलायो अयूब साहब ॾाढो खिलायो हाणे थोरो तवजो सां ॿुधो असीं भेटी वेठो आहिनि थोरो तवजो सां हिकिड़ी माई हुई उनजो घरवारो गुज़ारे वियो गौर सां ॿुधो घरवारो गुज़ारे वियो ॿियूं माई पासे में सोचे पी मेरा कारा वाला अदी मेरा बसा वाला अदी बहन मेरा जीपा वाला मासे में बैठी है सुनने जो अदी घर में तो साइकिल पे कोने कि आखदा भेंसा जो आबाद जो ईंदड़ हफ़्ते के नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर थी वियो तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अहमद सीलो खे इजाज़त अल्लाह भाई